नाज़िन टंडोजाम लॻ ॻोठ हाजी अली नवाज़ कोपांग में पब्लिक सेकेंडरी स्कूल पारां स्पोर्ट्स फेस्टिवल करायो वियो। सेफ जे रीजनल डायरेक्टर नवाब ज़फ़र इवेंट जो इफ्तिताह कयो, जंहिं दौरान मुख़्तलिफ़ रांदियुनि जा मुक़ाबला कराया विया। शागिर्दनि पारां साइंस ऐं आर्ट्स जा मॉडल ठाहे पंहिंजी सलाहियतुनि जो इज़हार कयो वियो। प्रोग्राम में नुमाया कारकर्दगीअ ते शागिर्दनि खे मेडल ऐं इनाम ॾिना विया। उन मौक़े ते महिमाननि, उस्तादनि ऐं शागिर्दनि SS न्यूज़ सां ॻाल्हाईंदे प्रोग्राम खे साराहियो ऐं ॿारनि जी सलाहियतुनि खे उजागर करण लाइ गैर निसाबी सरगर्मियुनि खे अहम करार ॾिनो। बिल्कुल ॿारनि पाण मेहनत कई है, कुछ टीचर्स भी इन्हनि जी हेल्प कई है, कुछ फीमेल टीचर्स आहिनि जिन्हनि ॿारनि खे हेल्प कयो, गाइड भी कयो है। ॿारनि काफ़ी जेको आहे न बहितर तरीक़े सां पंहिंजा मॉडल्स ठाहिया आहिनि, उन्हनि खे एक्सप्लेन भी सुठे तरीक़े सां कयो आहे। हिकिड़ा नंढा मॉडल आहिनि, उहो प्रैक्टिकली कीअं कमु कंदा, त उन जे लाइ जेको आहे सो अञा हिननि खे तरबियत जी ऐं जेको आहे सो टेक्निकल मदद जी ज़रूरत अञा आहे। असांजे ॻोठाणे स्कूल जे लिहाज़ सां तमामु बहितरीनु इनिशिएटिव आहे, जंहिंमें साईं जिन जेको आहे सो 3 in 1 प्रोग्राम कयो आहे, जंहिंमें साईं स्पोर्ट्स रखियो आहे। स्पोर्ट्स में तमामु बहितरीनु फिज़िकल एक्टिविटीज़ थियूं, जेके तमामु सेहत बख़्श हुयूं ऐं तमामु सुठियूं गेमूं हुयूं, ॿारनि जे लाइ सुठी इंफॉर्मेशन हुई। इनमें तमामु ख़ुशी थी थिए त तव्हां पंहिंजो साइंस जो, स्पोर्ट्स जो ऐं ॿारनि जे आर्ट्स जी जेको ही फेयर मुनक़िद कयो आहे, इनमें तमामु सुठी ख़ुशी थी मूंखे त न सिर्फ़ु शहर पर तव्हांजी काविशुनि सां ऐं उन उस्तादनि जी काविशुनि सां ॿारहाड़ीअ ॿार बि इल्म जे ज़ेवर सां शनास थिए पियो। ही स्कूल को इनखे 2 साल बि न थिया आहिनि ऐं शुरूआती ॾींहंनि में मां जॾहिं हिते आयुसि त हिकिड़ो वॾो मैदान नज़र आयो जेको 1 एकड़ खां वधीक हुयो ऐं हिते अजरक ऑर्गेनाइज़ेशन प्लान कयो त हिकिड़ो स्कूल सुठो ठाहियूं था। सिंध एजुकेशन फाउंडेशन पंहिंजनि उन्हनि सभिनी पार्टनर्स जी भरपूर ताउन कंदी आहे, उनखे गाइड बि कंदी आहे ताकि हिकिड़ा सुठा स्कूल असां ॿारहाड़ी में ठाहे सघूं। ही स्कूल हिकिड़ो एग्ज़ाम्पल तौरु खणी सघिजे थो त ही स्कूल हिन नंढे अरसे में जंहिं तरह सां ठहियो आहे ऐं हिन जा जेके RCC स्ट्रक्चर ठहियो आहे 12 खां 13 क्लास रूम्स जो, उन सां गॾोगॾु हिकु इलाही वॾो वसी ग्राउंड हिते ठाहियो वियो आहे, बाउंड्री में गेट बि लॻी विया आहिनि।